सेज हयाती। शामिरा, तो के हिम्मत की थी मुझे बंगले जी चावट पड़े जी, हाँ? इतने अचण जी तो के जुरत की थी या? जिन पेरन सा आयो ही ना, उन्हें पेरन ते वापस हले वही। न था जगह था नाश भी तो हल था देखो। चाचा साईं मुझे माफ कर। मां भटकी वियो हुअसि। मां तव्हांजो गुनाहगार आहियां चाचा साईं, मुझे माफ कयो। मुझे अॼु ई एहसास थियो आहे त मुझे तव्हां खां सवाइ ॿियो को बि न आहे। चाचा साईं मूं वॾो गुनाह कयो आहे, मुझे बख़्श कयो। उठ तेरे तो भाई तो क्या आने चाचो याद आयो आ तो मुझे जिगर जो टुकड़ो खसियो आ, तो मुझे जिगर जे टुकड़े के गोलियूं हणायूं, तो मुझे बच्चे जूं खुशियूं खसियूं, उन जा ख्वाब खसिया। जॾहिं न तोखे ॾिसां थो मुझे मासूम पुट शाहज़ेब जो लाश रत में बुॾल नज़र तो अचे। शामिरा, मूं तोसां सभु रिश्ता नाता टोड़े छॾिया, दर मुंहिंजी नज़र जे अॻियां हाले ता हल। मुंहिंजो नज़ी दिमाग़ फिरी हो तो तोखे बाक़ी जे बदले में मौत मिलंदी, मौत। चाचा साईं, लेकिन मुख्य मरण में तव्हांखे ख़ुशी थी मिले तो मारे छॾियो, उफट मारे छॾियो। पर तव्हां सिर्फ हिकु दफ़ो मुंहिंजे मथे ते हथ रखो, पोइ तव्हां मूंखे गोलनि जा बरस टणी मारे छॾियो, मूंखे ख़ुशी थींदी। चाचा साईं, यतीम जे मथे ते शफ़क़त भरियो हथ रखियो तो मुझे साह सोलो वेंदो। शामिर, मां पंहिंजो प्लान तो खो वठी चुको आ, पंहिंजो मूं प्लान कयो आ तोखां। हाणे मुझी तो सां का भी मिटी माइटी ना है, ना ही को रिश्तो नातो आ, ना ही मुझी तो सां का भी दुश्मनी है। केरे तू? हाँ? केरे? हाँ तो के सुनाने भी कौन तू? हलता? केरे हलता आने हल? तू सरदार शाह ज़मान। ए सॼे राज के खबर आ, मुखे भी खबर आ त तुझे दर तक को भी खाली हथ न आहे वेंदो। यतीम पाटियो तुझे दर तक रियायत वठण आयो। न मुखे सरदारी खपे, न ही मिल्कियत खपे। मुझे ला इहो ही एहसास काफ़ी आहे त सतराजी सरदार शाह ज़मान मुझो चाचो आहे। हाशिम, दिलावर, साईदाद, इधर अचो। चाचा साईं। जी बाबा साईं। इन शख्स खे इतो कीड़ी ता वठी जो धक्का ॾेई करे मार कढो। मतलब त इहो ख्वाब में हो? मुझे मतलब त चाचा साईं मूंखे माफ़ न कंदो, पर मां हिकु दफ़ो रोशनी जे ख़ातिर चाचा शाह ज़मान खां ज़रूर माफ़ी वठंदुसि। हाँ, कम त पको करे आया हो न? बाबा साईं, कम त अहिड़ो पको करे थो जो वञी छा सत ख़ैर। आख़िरकार मां
पुट कंहिंजो आहियां? आहीं त पढ़ियां थो, पर कॾहिं कॾहिं सियाणो का बिटंगो फासंदो आहे। बाबा साईं, मां बि बबर शेर आहियां। तव्हां मूंखे कां न सम्झो जेको ताड़ीअ ते उॾामी वेंदो। तव्हां रुगो इहो बहादुर वारो पासो संभालियो, बाक़ी न पूरे मुल्क खे मां ई सॼो टांडारींदासीं। ओ इएं साजिद पुट, नांग बि मार ऐं लठ बि बचा। बंगुल खान, असां नांगनि जो नसुल ई ख़तम करे छॾींदासीं। ठीकु आहे, होशियारी सां, पर ॿुधो, शाहमीर जो भरपूर साथ ॾिजो। साजिद पुट, ओ तुंहिंजी पुफी जो पुट आहे। जो शाह ज़मान खां माफ़ी वठण वञे त तूं बि हुन सां गॾु वञजांइ। मूंखे बि हलणु घुर्जे, पर मूंखे कमु आहे, हुनजो साथ न छॾजांइ। हा बाबा साईं, मां शाहमीर जो भरपूर साथ ॾींदुमि। मुराद दोस्त जी पावारी कर, न त जेल में सड़ी मरी वेंदी। इहो ॿुधाए थो छॾियो। ऐं पीर अहसान उन आसरो लाहे छॾियो। उहो कुझु बि कोन कंदो आहे तव्हांजे लाइ, कुझु बि न। हलड़े गिला खोर, मूंखे पक आहे त लोंग खे पीर एहसान ज़रूर आज़ाद कराईंदो, छो त पीर एहसान सचो माण्हू आहे। अरे इन ग़लत फहमी में न रह। अरे इहो पीर एहसान इहो लौंग खे हिन माईअ रेशम खे इस्तेमाल थो करे वे। तव्हां सारा सम्झो छा आहे? इहो पीर एहसान तव्हां फ़िरिश्तो था चओ? हां, तव्हांजो वॾो शैतान त इहो अथव जो पीर करामत खे माराए रस्ते ते हटारे सॼी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठो आहे। अञा चओ था त पीर एहसान सुठो माण्हू आहे। पीर एहसान जो नालो त ॿुधायो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़ाए। तूं कूड़ो आहीं। पीर एहसान मारण वारनि मां न आहे, उहो त बचाइण वारनि मां आहे। पीर एहसान पंहिंजे चाचे खे कीअं माराईंदो? इहो नामुमकिन आहे। मां नथो मञां हिनखे। इहो पीर एहसान ॿियनि माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए सघे थो, न ॿुअ कमदार खे न। इहो सभु हिन खे वेड़ाए पाण में ऐं पाण नरवार ते बीठो हूंदो आहे ऐं सभु पेरे पिया पवंदसि। साईं, हे त वॾो फ़रिश्तो आहे। अरे मिल्कियत जे लालच में त सॻा चाचा बाचा विढ़ी पवंदा आहिनि, ॿाहिरि विढ़ी पवंदा आहिनि, माउ पीउ पुट सभु विढ़ी पवंदा आहिनि मिल्कियत जे लालच में। मूंखे एतबार नथो अचे। अरे कुझु सोच मुराद। हाँ, मूंखे ॿुधायो पीर छो माराईंदो? पहिरीं एतिरो त ॿुधायो, पीर करामत मरण खां पोइ फ़ाइदो कंहिंखे पहुतो आहे? लौंग खे या एहसान खे? अञा चए थो त पीर एहसान असांजे लाइ वॾी जाती आहे। अरे इन वॾी साज़िश कई अथव पीर एहसान लौंग खे माईअ रेशम खे इन साज़िश में इस्तेमालु कयो अथसि, उन में कामयाबु थी वियो आहे। ऐं ॾिसो वई इहो ई पीर इन माईअ खे माराईंदो आहे। सभु सबूत ख़तमु करण लाइ का छे पोयां न छॾींदो। ऐं लौंग वेठो जेल में सड़ंदो आहे, ॾिसण बि कोन वेंदोसि। छा कमदार नबू, तूं सच थो ॻाल्हाईं? सच चवां थो या कूड़ थो हणां? पर तव्हांखे अलाह साईं दिमाग़ ॾिनो, ॿ मानियूं ऐं बि खाओ था। ये पहिरीं पाण ई सोचो त आउं सही आहियां ग़लति आहियां। ऐं ॿियो त पीर करामत को नंढड़ो माण्हू कोन हो। उन जे मौत जी कंहिंखे न कंहिंखे त सज़ा मिलणी आहे न। जॾहिं लौंग खे आज़ाद थो कराए त पाण सज़ा खाई थो वञे। इन करे न लौंग खे आज़ाद कराईंदी कोन। वधीक तव्हांजी मर्ज़ी, छा था कयो छा नथा कयो, मुंहिंजो छा? आउं त रुॻो ॿुधां थो त पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि। दिलार टाइम घणो थियो? आशिम बा ख़ैर त आहे न? अॼु टाइम थो पुछी? हा ख़ैर आहे, छो त बाबल साईं जी न्याणी अॼु कराची एयरपोर्ट ते लहंदी। आशिम बा, इन जो मतिलब त सरदार साईं ॾींहं ॿिनि में मोटी ईंदो? हा हा, बाबल साईं ॿिए ॾींहुं पहुची वेंदो।
आशिम भा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई। वाकई शमीर एतिरो बदिलजी वियो आहे या बागू वारा ॻोढ़ा थो ॻाड़े? दिलार मूंखे लॻे थो त शमीर मुनाफ़िक़त वारी ॿोली थो ॿोले, छो त इंसान आदत मटाए सघे थो, फितरत मटाए नथो सघे। ॿुॾंदड़ विछूअ खे पाणीअ मां ॿाहिरि कढंदे त तोखे हथ में डंक ज़रूर हणंदो, छो जो डंक हणण विछूअ जी फितरत में शामिल आहे। हादसा तारीख़ बदलाए छॾींदा। थी सघे थो शमीर मौत जे मुंहं मां बची बदिलजी वियो। इहा ख़बर त बाबल साईं जे अचण खां पोइ पवंदी। ॾिसूं त शमीर बाबल साईं खां पलान थो वठे या माफ़ी थो वठे। मूंखे ईअं थो लॻे त शमीर सरदार साईं खां माफ़ी वठे। जेकॾहिं माफ़ी वठणी हुजे सा त शमीर अचण साईं सरदार साईं खां माफ़ी वठे हा, एतिरी देर न करे हा। ॾिसजे त छा थो थिए। ख़ैर हाणे मां हलां थो, राजो सूमर मुंहिंजो इंतज़ारु कर। ठीकु आहे भली। दिलावर गाह जी भरी त बदराए। दिलावर हाँ भरी बदराए। हाँ हाँ दिलावर गंड बदराए। दिलावर हाणे त मां तुझे नाले थी चुकी आहियां। तॾहिं त सब्र कोन थो थिए मीरा। दिलावर हाणे देर न कर, जेकॾहिं सच पुछी न त हाणे मूंखां बि सब्र नथो थिए। हाणे गाह खण, किथे आशिम भाउ ऐं चाचो पलियो न ॾिसी वञे। हाँ दिलावर चल कोसो वाह न लगंदई।
मुराद हलूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। एहसान साईं केॾा वञी रहिया? मां सरदार शाहज़मान जे ॻोठ वञी रहियो आहियां। अॼु सरदार शाहज़मान पंहिंजी धीउ रोशनीअ खे वठी अची रहियो आहे। असां हुन जे आजा लाइ था वञूं। वाह वाह, इहो त ॾाढो सुठो थियो। एहसान साईं, मां अकेलो चाचा शाहज़मान वञण जी हिम्मत न आहियां करे सघियो। हिन जे करे मां चाचा साईं खां माफ़ी बि न आहियां वठी सघियो। दिलि त ॾाढो चयो त चाचा साईं ॾांहुं वञा, पर मूंसां गॾु कोई बि न हुयो। अकेले वञण जी हिम्मत बि न पई थिए। पोइ मां छा कयां? हिते छो आयो आहीं? तव्हां बि होॾां वञी रहिया आहियो, मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो। तोखे मां छो वठी हलां? इन जे करे जो मूंखे अकेले वञण जी हिम्मत न आहे। ॻाल्हि ॿुध शमीर खान, मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजी नियत कहिड़ी आहे ऐं हिन वक़्तु सरदार शाहज़मान थो ॻोल्हे। इन करे मां तोखे वठी नथो हली सघां। सरदार शाहज़मान अचे न, पोइ अचिजांइ वंदासीं। पर हेॾी शमीर खान, असांखे वञण ॾे। चाचे जो बंगलो ॾिठल अथई न, पाण वञ। अच मुराद, पाण हलो। जो सामान सब संभाले ते रखियो आहे न? हाँ बाबा साईं, मां पंहिंजो सॼो सामान संभाले गाड़ी में रखायो आहे। बस बाबा साईं, हाणे जल्दी हलण जी कयो। मूंखे पंहिंजे ॻोठ जी ॾाढी सिक लगी आहे। हाँ हाँ हलूं था। पहिरियों मां हाशिम खे फोन त करे वठां। जी बाबल साईं। बाबल साईं केॾी महिल था अचो? हिते त तव्हांजे ऐं साइण जे इंतज़ार में खलक गॾु थी वई आहे। पीर एहसान बहादुर वारा सभु अचण वारा। अच्छा, हाशिम खान मां बि हाणे जो हाणे निकिरां पियो हितां। ठीकु आहे बाबल साईं, तव्हां भली अचो। बाबा साईं, मां बि चाचा हाशिम सां ॻाल्हाईंदसि। हाशिम खान, पंहिंजी भाइटीअ सां ॻाल्हाए। अचे वटि पुटु। हेलो चाचा हाशिम, खुश आहियो? मीरा कीअं आहे? मीरा खुश आहे? अदी ससी सब खुश आहिनि न? हाँ बाबा, सब खुश आहिनि। रुगो तव्हांजो इंतज़ार अथनि। तव्हां बाबा जल्दी अचो न। हाँ हाँ चाचा हाशिम, असां अचूं पिया। ओके ओके, खुदा हाफिज़। खुदा। जबरे जी के रंगरूप सिपाही है ये थाने में ताश रख रखे हैं इन्हन के देरे सरे। जी सर। अदी अदी मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए त रोशनी हिते असां सां मिलण ईंदी। हाँ ससी, पर सब्र कर, थोरो सब्र कर। मूंखे बि ॾाढी ख़ुशी आहे। पर तोखे ख़बर आहे त रोशनी कराची खां थी अचे ऐं कराची ॾाढी परे आहे, शाम ताईं पहुची वेंदी। अदी मुझे दिल थी चवे तो रोशनी जल्दी हिते अचे पहुचे। वरी सोचां थी अदी तो रोशनी न अचे तो सुठो। छो न अचे रोशनी? पंहिंजो ॻोठ अथसि, पंहिंजो राज भाग अथसि। अदी मूंखे तो खौफ तो थिए, हिते रुगो आहिनि ई जहिड़ा।
किथे अदा शाहजेब वांगुर रोशनी भी दुश्मनन जे अल्लाह न करे ससी, शाहजेब तो मुझे करे कत्ल थियो, वो तो बेगुनाह होयो। इन शमीर ज़ालिम उनके मुसा शादी करण जी एडी खौफनाक सजा दिनी। ना दी तो सा शादी का अगु भी त अदा शाहजेब ते केतरा हमला थिया। अल्लाह खैर कंदो ससी, हू मर्द होयो तने हुन ते हमला थिया ऐं रोशनी औरत आ। हितां जा माण्हू खणी हिक ॿिए जा केतिरा बि दुश्मन छो न हुजनि, पर औरत ते हथ न आहिनि खणंदा। अदी सुकन सां गॾु सावा बि सड़ी वेंदा आहिनि, जीअं चाची ज़रीना गोलिन जो खाज बणिजी वई। ससी किनी वाई न कढवा तमा, अल्लाह साईं खैर कंदो। अदी मां त ॿई हथ खणी अल्लाह जे आॾो दुआ थी कयां रोशनी जी वॾी ज़िंदगीअ जे लाइ। मूं त खीरणीअ जी देगड़ी बि चाढ़े छॾी आ। राति जीअं ई रोशनी ईंदी न, मां हुनखे खीरणी खाराईंदसि पंहिंजे हथनि सां, ऐं सुबुह जो नेरनि ते सचे घीअ जी बुसरी ठाहे खाराईंदीमांसि। हाणे उथ, खीरणी चुल्ह ते चढ़ी पई आहे, वञी हुनखे चमचो घुमाए। जेकॾहिं तरो लॻी वियसि न त खीरणी ख़राब थी वेंदी। ठीकु आहे अदी। या अल्लाह, असांजी रोशनी खे खैर सां पंहिंजे घर पुॼाए।